अगलो जेकॾहिं लड़ी आयो आहे माफ़ी जे लाइ त उनखे माफ़ कर। माफ़ करण सुठी ॻाल्हि आहे। अगले जी उमेद खे पूरो कर। चलो मञा थो अगले इंसान जा रवैया वॾा ख़राब तरीक़े जा हुया। पोइ हाणे छा थी? अगलो इंसान जेकॾहिं लड़ी आयो आहे पंहिंजी इज़त तरी ते खणी आयो आहे त इहो तुंहिंजे अंदर में ख़्यालु नथो थिए त यार अलाह मूंसां हिकिड़ी वॾी महिरबानी कई आहे, अगले खे मुंहिंजे आॾो झुकायो। ख़ुदा जो कसम हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं अगले खे तव्हां माफ़ न बि कंदो रब उनखे माफ़ कंदो। उन पंहिंजो फर्ज़ पूरो कयो। उहो इंसान जॾहिं झुकंदो आहे न के इंसान जे आॾो त हज़ारे ख़्याल उनजे दिलि ऐं दिमाग़ में पिया फिरंदा आहिनि। हज़ारे उहो इज़त पंहिंजी इज़त नफ़्स पंहिंजी तरी ते खणी ईंदो आहे। ख़ौफ़ज़ादा बि वॾो हूंदो आहे, शल मूंखे कोई माफ़ करे, शल इहे मूंखे माफ़ करे। हा जेकॾहिं अगले इंसान खे तूं माफ़ न कंदे त चलो रब जे तरफ़ खां बि तोखे हिकिड़ो इशारो मिलियो त ए इंसान जंहिंजी लाइ अंदर में दिलि ऐं दिमाग़ में घणो कुझु सोचे वेठे, अॼु उन ई इंसान खे तुंहिंजे आॾो मां झुकायां थो। वरी जेकॾहिं तूं अगले इंसान जे आॾो पंहिंजी हैसियत थो ॾेखारे त मूंखे उन रब्बुल अर्शिल अज़ीम जी अज़मत जो कसम अल्लाह उनखे उते माफ़ करे छॾींदा। बाक़ी अॻिते हली तोखे अहिड़नि हालातनि में बदिलाए छॾींदो जो तूं ख़ुदि रब जे आॾो मजबूर थी बि अल्लाह खे चवंदे अल्लाह मां उन्हनि खे बि माफ़ कयो मैं जिन मूंखे ॾुखायो। अल्लाह जो कसम ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। इन खां बहितर हो ॾींहुं अचण वारो न अचे त भलो हाणे ई अगले खे माफ़ करे जान छॾाए छॾ। 4 ॾींहं जी ज़िंदगी आहे, 4 ॾींहं जी। तोखे पंहिंजी ख़बर न आहे त मां केसिताईं जी रहंदुमि। माफ़ कर। बाद में ॾिसजांइ अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम तुंहिंजी दिलि ऐं दिमाग़ में केतिरा सुकून